नाज़रीन प्रोग्राम हैदराबाद टाइम्स सां गॾु आहियां जो मेज़बान ज़फ़र अकड़ो। अॼु असीं आया आहियूं मीरपुर ख़ासि बरसातुनि जी तबाही खां पोइ हज़ारे माण्हू मुतासिर थिया आहिनि। ग़रीब माण्हू जेके रोज़ कमाए खाईंदड़ माण्हू आहिनि। हज़ारनि जी तइदाद में मुतासिर थिया आहिनि। मर्द औरतूं ऐं ॿार पंहिंजा ॻोठ पंहिंजा घर छॾे अचे रोडनि ते बीठा आहिनि ऐं रोडनि ते हुननि जी अहिड़ी सूरत हाल आहे जॾहिं घणी पीउ थिए थी त पुलिस पंहिंजी मर्ज़ी मुताबिक़ हिन खे लठियूं हणी सब पुलिस वारा हमने जोड़ो ढोरन के पिया कुटिन कुटियो धिका ॾियो गप में उछलियो ही को कानून आहे। औरतूं ॾिसो था बरसात जो मुतासिर 3 ॾींहंनि खां वठी हिते वेठल आहिनि। जवाब भी कोन था ॾियनि। नंढड़ा ॿार मारे कुटे ठेला ॾेई मुकर छॾनि था। कमिश्नर मुख़्तियार कार जी ऑफिस आहे जंहिंजी गेट बंदि आहे राशन जे लाइ ऐं बीठल आहिनि पर हिन खे राशन नथो मिले। बरसात जा मुतासिर पंहिंजा ॻोठ पंहिंजा घर छॾे अचे ॿाहिरि रोडनि ते कैंपूं हणी वेठा आहिनि। उन्हनि खे टेंट बि न मिलिया आहिनि।